ख़बर शेयर कंदासीं लाड़काणे खां। नौकरियुनि में मुबैना करप्शन ख़िलाफ़ अॻूणे MPM मौज़म अब्बासी जी अॻवाणी में रैली कढी वई आहे। अवां अपडेट ॾेई रहिया आहियूं। नौकरियुनि ख़िलाफ़ MQM पिटीशन दाख़िल कई आहे। इल्ज़ाम GDA ते पियो लॻायो वञे। मौज़म अब्बासी जो इहो चवणु आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कंदासीं लाड़काणे खां। नौकरियुनि में मुबैना करप्शन ख़िलाफ़ अॻूणे MPM मौज़म अब्बासी जी अॻवाणी में रैली कढी वई आहे। सिंधी माण्हुनि खे नौकरियूं मिलण ख़िलाफ़ नाहियूं, पर इहे निजी मेरिट ते मिलण घुरिजनि। मौज़म अब्बासी जो इहो चवणु आहे। तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर रशीद समूह हाजी रशीद, वधीक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, लाड़काणे में GDA पारां GDA जो अॻवान आहे MPM मौज़म अली अब्बासी। हुन जी अॻवाणीअ में लाड़काणो समेत पूरी सिंध में ग्रेड 1 खां 4 ताईं जेके नौकरियूं आहिनि उन में मुबैना तौर पैसनि एवज़ विकिरो करे टेस्ट ऐं इंटरव्यू पास कंदड़ नौजवाननि खे ऑफर ऑर्डर न ॾियण ख़िलाफ़ जेको आहे शहर जे वलीद महल खां एहतिजाजी रैली कढी वई आहे, जेका शहर जे मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदी प्रेस क्लब पहुती आहे, जिते पंहिंजो एहतिजाजी धरणो हयो वियो MPA मौज़म अब्बासी जी ऐं आदिल अल्ताफ़ हुनर जी अॻवाणीअ में। उन मौक़े ते MPM मौज़म अली अब्बासी उनजो चवणो त पीपुल्स पार्टी वारनि सालनि खां वठी मुख़्तलिफ़ सरकारी खातनि में टेस्ट ऐं इंटरव्यू ॾींदड़ नौजवाननि खे मेरिट जे बुनियाद ते ऑफर ऑर्डर न ॾियण बजाए पैसनि एवज़ उहे ऑर्डर विकिरो कया आहिनि ऐं जंहिं करे ग़रीब नौजवाननि खे नौकरियूं न मिलियूं आहिनि। अॼु बि उहे नौजवान परेशानीअ में मुब्तला थी विया आहिनि। वधीक मौज़म अब्बासीअ जो इहो चवणु हो त पीपुल्स पार्टी वारनि मेरिट खे नज़रअंदाज़ करे ग्रेड 1 खां 4 जी जेके नौकरियूं आहिनि उहे सियासी वाबस्तगी ऐं सिफारिश वारनि माण्हुनि खे ॾिनियूं आहिनि, जंहिंजे अमल जी असीं सख़्तु मज़म्मत था कयूं। वधीक मौज़म अब्बासीअ जो इहो चवणु हो त पीपुल्स पार्टीअ वारनि नौकरियुनि वारे मामले ते सिंध हाई कोर्ट जे आयल फ़ैसिले खां पोइ बौखलाहट जो शिकार थी विया आहिनि। उन मामले में GDA MQM खे मुलविस करे रहिया आहिनि। जेकॾहिं पीपुल्स पार्टीअ वारनि खे नौकरियूं ॾियणियूं हुयूं त हू 5 साल किथे हुया, जिन जेको आहे मेरिट जूं धजियां उॾाए छॾियूं आहिनि। तफ़सीलुनि खां आगाह करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।